लब किया अजाई तो अची पे अड़ाई तन सा तंगा जंग जंग जंगा मुंज तो सा जंगा पलीत पैर कर परे ही धरती मुंजो नंगा दुसुप्यो जिए सिंधड़ी चमद सुप्यो सदा जिए सिंध जा पुट चमदा सुअर जो पुट सड़दो ओ दर दर हो का नींद सुप्यो जिए सिंधड़ी चमद सुप्यो सदा जिए सिंध जा पुट चमदा सुअर जो पुट सड़दो तारीख साबित करो तो पैगंबर खुदा तामीर दे कम सां असां पैगंबर खुदा जा पैरोकार असां तामीर सां हुक्मरान तकरीब सी तव्हां असांखे चयो त हिननि ते केस दाख़िल कंदासीं 200 कारकुन जेलन में विधो जेल सिंगार हुई सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम अमजद रिंद पारां मोकिलियल रिपोर्ट मुताबिक़ नवाब शाह में सिंध एक्शन कमेटी जे सद ते हिकु शानदार जलसो थी गुज़रियो जंहिंमें वॾे अंग सां माण्हुनि शिरकत कई जलसे खे रियाज़ चांडियो डॉक्टर कादर मंगसी रोशन बोड़ो अमीर हसन असलम खैरपुरी नवाज़ खान ज़ोर निसार निगारी ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जो अवाम सुजाग थी चुको आहे हाणे सिंध जी मालिकी सिंध जो अवाम पाण कंदो उन्हनि चयो त ज़रदारी माफ़िया जी हाणे जल्द तदावेड़ कंदासीं सिंध जे हर झंग झर में वञी आगाही ॾींदासीं सिंधी आवाम खे सुजाग करे इन्हनि पीपलनि लुटेरनि मां सिंधी माण्हुनि जी जान आज़ादु कराईंदासीं उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं असां पोरियत दोस्त सिंध दोस्त हक़ीक़ी नुक़्ते नज़र रखंदासीं त सिंध तरक़ी कंदी उन हक़ीक़ी आवाज़ तरफ़ उन पंहिंजे हक़ीक़ी इतिहाद ऐं मक़सद तरफ़ रवां दवा थी वेंदी ऐं कामिल लैनिन चयो हुयो त हर नई सदी जेका आहे उहा साथियों साफ़ियो जीअं सिंध जीअं साईं डीएम सैयद सिंध एक्शन कमेटी जो अॼो कोई नवाब शाह जो जलसो इहो साबित थो करे त समूरी इंतज़ामी मशीनरी खे इस्तेमालु करण जे बावजूद केस दाख़िल करण जे बावजूद FIR काटण जे बावजूद कारकुननि खे ज़मानत ते हूंदे बि गिरफ़्तार करे खंबे गुम करण जे बावजूद बि हेॾो वॾो जेको हुजूम थियो आहे इहो साबित थो करे त नवाब शाह कंहिं सियासी धुर जो हुक्मराननि जो फतह कयल शहर न आहे जीअं सिंध जो साथी जमायतूं साथी पार्टियूं ऐं नवाब शाह शहर जा समूरा उहे माण्हू साफ़ी कलमकार दुकानदार आबादगार आम शहरी जेके पीपल्स पार्टी जे हफ़्ते खां वठी